नाज़रीन, गुड्डू में ट्रांसपोर्ट के टाइम के मामले तां ॿिनि धुरियुनि में जहिड़े सबब 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। जहिड़े दौरान ॾंडा लॻण सबब ॿिन्ही धुरियुनि जा 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जहिड़े बाद सईद बिरादरी वारे धुर पारां इंडस हाईवे ते धरणो हयो वियो आहे, जंहिं सबब ट्रैफ़िक मुअत्तल थी वई आहे। नाज़रीन, अपडेट तव्हांखे करे रहियासीं गुड्डू में ट्रांसपोर्ट के टाइम के मामले तां ॿिनि धुरियुनि में जहिड़े सबब 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। जहिड़े दौरान ॾंडा लॻण सबब ॿिन्ही धुरियुनि जा 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जहिड़े बाद सईद बिरादरी वारी ॿिनि धुरियुनि पारां इंडस हाईवे ते धरणो हयो वियो आहे, जंहिं सबब ट्रैफ़िक मुअत्तल थी वई आहे। नाज़रीन, अपडेट करे रहियासीं अवांखे गुड्डू में ट्रांसपोर्ट के टाइम के मामले तां ॿिनि धुरियुनि में जहिड़े सबब 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। जहिड़े दौरान ॾंडा लॻण सबब ॿिन्ही धुरियुनि जा 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जहिड़े बाद सईद बिरादरी वारी धुर पारां इंडस हाईवे ते धरणो हयो वियो आहे, जंहिं सबब ट्रैफ़िक मुअत्तल थी वई आहे। नाज़रीन, अपडेट करे रहियासीं अवांखे गुड्डू में ट्रांसपोर्ट के टाइम के मामले तां ॿिनि धुरियुनि विच में झेड़ो थियो आहे, जंहिंजे नतीजे में 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। जहिड़े दौरान ॾंडा लॻण सबब ॿिन्ही धुरियुनि जा 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। लाइन ते मौजूद आहे धरती न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद ज़मान सोलंकी। जी ज़मान सोलंकी, छा तफ़सील आहिनि अवां वटि? जी बिल्कुल, गुड्डू में मिनी ट्रांसपोर्ट के टाइम के मामले तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। जहिड़े दौरान हवाई फायरिंग बि कई वई आहे ऐं ॾंडनि जो आज़ादाना इस्तेमाल थियण सबब जेको आहे त ॾंडा लॻण करे गुड्डू जी सैयद बिरादरी जा 8 माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में सहाफ़ी वसीम शाह, कमर शाह, आफ्ताब शाह समेत 8 मुड़ुस ज़ख़्मी थी पिया आहिनि। जहिड़े जी असुल वजह ट्रांसपोर्ट जो टाइम जो मामलो ॿुधायो पियो, जंहिं ते जेको आहे त टाइम जी वजह खां उते झेड़ो थियो आहे। बरचूंडी बिरादरी ऐं सैयद बिरादरी में जेको आहे त झेड़ो थी पियो, जंहिं जी वजह खां इहो जेको आहे त माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि ऐं फायरिंग सबब जेको आहे त इलाइक़े में ख़ौफ़ पखिड़िजी वियो आहे। विढ़ांद खां पोइ जेको आहे त गुड्डू ते इंडस हाईवे जेको आहे त बंदि करे धरणो हयो वियो आहे। उन खां पोइ सीटेक ते जेको आहे त हलंदड़ गाॾियूं हुयूं उहे जेको आहे बंदि कयूं वियूं आहिनि ऐं ॿिन्ही तरफ़नि खां जेको आहे त ट्रांसपोर्ट जेको आहे बंदि थी वई आहे, जंहिंजे सबब मुसाफ़िर सख़्तु परेशान थी विया आहिनि। जी, वॾी महिरबानी ज़मान तफ़सीलात बाबति अपडेट करण लाइ।